कराची में हथियारबंदनि जी फारिग में पुलिस मुकाबलन में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। शाह लतीफ़ टाउन में हथियारबंदनि जी फारिग में ग़ुलाम अली नाले शख़्स मारिजी वियो। चश्मा कोट में मुबैना पुलिस मुकाबले में ॾोहारी सुखैन मारिजी वियो। शाह लतीफ़ टाउन में मुबैना पुलिस मुकाबले में ॾोहारी मारिजी वियो सुञाणप न थी सघी आहे। सचल ॻोठ में शहरियुनि जे तशदुद ऐं शहरीअ जी फारिग में ॾोहारी मारिजी वियो। मारिजी वियल ॾोहारी जी अञा ताईं सुञाणप नाहे थी सघी। हवा के आगाह कयूं पिया। कराची में हथियारबंदनि जी फारिग में पुलिस मुकाबलनि में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। शाह लतीफ़ टाउन में हथियारबंदनि जी फारिग में ग़ुलाम अली नाले शख़्स मारिजी वियो। चश्मा कोट में मुबैना पुलिस मुकाबले में ॾोहारी सुखैन मारिजी वियो। शाह लतीफ़ टाउन में मुबैना पुलिस मुकाबले में ॾोहारी मारिजी वियो सुञाणप न थी सघी आहे। तफ़सील मलकनासी कराची मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल खालिक मंगी का। जी खालिक, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, सिंध जी राजधानी कराची में कुछ कलाकनि अंदरि 4 ॼणा जेके आहिनि त उहे मारिजी विया आहिनि। जॾहिं त मां वाखे ॿुधायां त शाह लतीफ़ टाउन सेक्टर 16 ऐं मीज़ान बैंक वेझो फायरिंग सबबि हिकु ॼणो जेको आहे त मारिजी वियो आहे, जंहिंजी सुञाणप ग़ुलाम अली वलद मोहम्मद यूसुफ जंहिंजी उमिरि 45 साल ॿुधाई पई, जॾहिं त ॿियो लांडी चश्मा ॻोठ पेट्रोल पंप जे वेझो पुलिस जे मुबैना मुक़ाबले में हिकु जेको ॾोहारी आहे उहो मारिजी वियो आहे, जंहिंजी सुञाणप सखेन वलद काला मीर ख़ान जंहिंजी उमिरि 24 साल ॿुधाई पई, जॾहिं त टियों शाह लतीफ़ टाउन अल हमरा स्कूल जे वेझो बि पुलिस मुक़ाबिलो थियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु जेको ॾोहारी आहे उहो मारिजी वियो आहे, जंहिंजी सुञाणप हिन वक़्त ताईं न थी सघी, जॾहिं त हुनजी जेका उमिरि आहे उहा 30 साल ॿुधाई पई। जॾहिं त चोथों सचल ख़तम नबूअत चौक वेझो हिकु जेको फोरू आहे उहो फुर करे रहियो, जंहिंखां पोइ शहरी जेको आहे त उनखे जेको आहे त गोली हईं। उनखां पोइ जेको आहे त शहरी हुते पहुची विया। उनजे तशदुद सबबि हिकु फोरू जेको आहे मारिजी वियो आहे, जंहिंजी उमिरि 30 साल ॿुधाई पई। मारिजी वियल फोरू जो जेको लाश आहे उहो आबासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो आहे। कराची में कुझु कलाकनि अंदरि ई 4 जेके वाक़िया आहिनि उहे पेश अची विया आहिनि, जॾहिं त मां वाखे ॿुधाईंदो वञा त स्ट्रीट क्राइम जूं जेके वारदातूं आहिनि ऐं घरनि में चोरीअ जूं जेके वारदातूं आहिनि उहे बि वधी वियूं आहिनि। ॿिए तरफ़ पुलिस जेको आहे त चोरनि खे पकड़ण में नाकाम आहे। केतिरा ई जेके शहरी आहे उहे रोज़ानो जे बुनियाद ते कंप्लेन बि कनि था, पर पुलिस उन्हनि जी दाद रसाई नथी करे। ऐं हाणे अवां ॾिसो त चंद कलाकनि अंदरि ही जेके 3 पुलिस जा मुबैना मुक़ाबला थिया आहिनि, जंहिंखां पोइ शहरनि जो इहो चवणो हो त फुर जूं जेके वारदातूं आहिनि उहे वधंदी पियूं वञनि, पर पुलिस ॾोहनि ते कंट्रोल नथी कराए सघे। जी महिरबानी जी खालिक, आगाह करण लाइ।